इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हुदा हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह वकुल्ल बिदअतिन ज़लालह वकुल्ल ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून الذين آمنوا وكانوا يتقون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما हर किस्म जी हमद सना सनाए सहारा उन्हीं अल्लाह वहदहु ला शरीक जे लायक है जो तमाम कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार उल हकीकी अर रज़्ज़ाक़ अर रहीम अल क़हार है। मुख्तसर हम्द व सना का बाद दरूद व सलाम जा नजराना पेश थिए बिलुमूम सारे पैगंबरें जी बरगुज़ीदा मासूम जमात में थे बिलखुसूस आखिरी कड़ी इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहबी वसल्लम थे। वो ज़ाते मुक़द्दसा मुत्तहिरा जंहिंखे रब्बे कायनात रहमत रहबर बनाए करे पंहिंजी रुश्द व हिदायत लाइ करे अल्लाह सुब्हानहु व तआला मबूस फरमाए हैं। अज़ीज़ दोस्तों, नौजवान साथियों, बुजुर्गों, हाज़रीन जुमा जुमे जो खुतबो मुख्तसर वे तो कुरान मुक़द्दस में जारा सूरे यूनुस की एक आयत करीमा आसा में सुनाई है। इन आयत करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे महबूब मुकर्रब बंदे जो जिक्र करें जे अल्लाह के वदारे ओडा अल्लाह के वदारे करीब मुकर्रब अल्लाह जा बंदा के रहे। इन आयत में अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हें तज़किरो करें अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। इन आयत जो तज़किरो वदारे तफसील हदीस में मिले थी। सही बुखारी किताबुल रिकात में मशहूर रावी हदीस अबू हुरैरा बयान फरमाई दा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला जा वो खास मुकर्रब बंदा महबूब बंदा अल्लाह जा दोस्त के रहे उन्हीं जो निशानी पर हुई ने अल्लाह जो महबूब बंदो माड़ो कड़े बने तो वो अमाल पर हुई। ये हदीस कुदसी है। हिकड़ी हदीस के साबी बयान करे वो हदीस मरफू थी वञे, पहिरों पैगंबर बयान फरमाए वो हदीस मौकूफ बनी वञे, अल्लाह सुब्हानहु व तआला खुद बयान फरमाए हदीस कुदसी बनी वञे। ये हदीस कुदसी अल्लाह सुब्हानहु व तआला खुद बयान फरमाए तो जो दुनिया में मुझा महबूब बंदा आई मूला करे लुछे था, अगर दुनिया में उन्हीं से कोई बुग़्ज़ रखे तो अदावत रखे तो मुझो ऐलान उन्हीं से वेड़ जो है। ये पहलो मकाम अल्लाह जे महबूब बंदे जो, ये पहलो मर्तबो अल्लाह सुब्हानहु व तआला जे मुकर्रब बंदे जो। अचो मुकर्रब बंदा के रहे उन्हीं जा अमाल करो आई। हदीस अगिया वधई प्यारो पैगंबर फरमाए तो अमाले में जरा मिनी खावादार शुरुआती अमल जितना अपन अल्लाह सुब्हानहु व तआला जो को फराइज एहकाम बयान फरमाए पामत नाजिल के फर्ज
चाहे वो नमाज की शक्ल में वे, ज़कात की शक्ल में वे, रोज़े की शक्ल में वे, हज की शक्ल में वे, इन्हीं फर्ज़े के मुकम्मल अदा करे। ये पहली निशानी अल्लाह जी महबूब जी, अल्लाह जी दोस्त जी। हाणे अगरि ये फर्ज़ पूरा करे तो अल्लाह सुब्हानहु व तआला जी दोस्ती जी हद में नाज़िल दाख़िल थी वञे थो। हाणे ये फर्ज़ ते मुकम्मल आहे। हाणे फर्ज़ पुठियां ई सुन्नत मथे पिण खे अमल करे जी कोशिश करे थो। फर्ज़ पुठियां सुन्नत जा अमल आहिनि, सुन्नतूं पढ़े थो, पोइ आहिस्ता आहिस्ता इन नफ़िल चालू करे विझे। अल्लाह सुब्हानहु व तआला हिन हदीस में बयान फरमाए थो जी मुंहिंजो बंदो मुंहिंजी मोहब्बत में अॻियां वधे पियो। मुंहिंजी मोहब्बत हिन मथे अॻियां शामिल है, मुंहिंजी रहमत वसी रही है। पहला फर्ज़ पूरा करें, सुन्नतूं पूरियूं करें, हाणे नफ़िल में अचे थो, मुंहिंजी मोहब्बत वधी हुई। अल्लाह फरमाए थो मुंहिंजी मोहब्बत इन मथे वधारे थी हुई। अल्लाह फरमाए थो जॾहिं आऊं मुंहिंजे बंदे मथे मोहब्बत वधारे कयां थो, प्यार वधारे कयां थो, तो हुनजे सारे जिस्म जो आज़ा जेतिरा आहिनि, अखीं, कन, ज़बान, पग, हथ मथे मुंहिंजो कब्ज़ो वेंदो। अल्लाह चए थो मुड़े जिस्म जा आज़ाऊं बणी वञा थो, त हिकिड़ो अल्लाह सुब्हानहु व तआला आसमान में हेठि उतरे थो न, बल्कि अल्लाह जो महबूब बंदो अल्लाह सुब्हानहु व तआला जूं जेतिरियूं जिस्म में नेमतूं आहिनि, उन्हीं नेमते मथे अल्लाह जो कंट्रोल वे थो। अल्लाह उन्हीं खे हराम चीज़ खां बचाए। अख वॾी नेमत आहे, जंहिंजूं अखी न आहिनि उन्हीं खे पुछा कयो केतिरा हिनखे आदाब अचनि था, केतिरो हिनखे नुक़सानु थिए थो हले फिरे में, खाधे पीते में, दुनिया ॾिसे में। अल्लाह फरमाए थो मुंहिंजो प्यारो महबूब जरा अखी मूं ॾिनियूं आहिनि, उन अखी से उहो चीज़ उञारे थो जेको मूं हलाल कयूं आहिनि। पंहिंजा नौजवान असल अखी जी बर्बादी गुज़ारा, ख़ासि करे इंटरनेट जी दौर में हराम चीज़ें खे ञारी रहिया आहिनि। अल्लाह फरमाए थो महबूब मुंहिंजी अखी मथे कंट्रोल करे थो, पंहिंजी अखी मथे, हालांकि कंट्रोल मुंहिंजो आहे, पंहिंजी अखी खे हराम खां बचाए थो। पोइ कन इन से उहो चीज़ूं सुणे थो जेको मूं हलाल कयूं आहिनि। अंदाज़ो लॻायो अल्लाह जो महबूब मुक़र्रब बंदो बने लाइ करे इंसान उहो चीज़ूं सुणे जेको अल्लाह खे पसंदि वे, अल्लाह खे पसंदि वे। अगर पंहिंजा अॼु जे दौर में जेको पाण सुणो था, तव्हांखे क़ुर त पसंदि आहे न को सुणो था, न को तव्हांखे पढ़े जो शौक़ु आहे, इन्ही कने से उहो सुणो था जेको शैतान खे पसंदि नहीं। इन हदीस में शैतान जो तज़किरो आहे, जे शैतान जा दोस्त कहिड़ा आहिनि। अल्लाह जे दोस्तनि जी, मुक़र्रब बंदे जी, महबूब बंदे जी पहली निशानी जी कने से उहो सुणे था जेको अल्लाह हलाल कहे, अल्लाह जो कलाम जायज़ चीज़ हो। 3 नंबर मथे हथें से ऊंच कम कई था जेको अल्लाह हलाल कहे। अल्लाह फरमाए तो जिस्म जा जेतिरा आज़ा आहिनि, इन आज़े मथे आऊं कंट्रोल कर लॻियां थो। ई मुंहिंजा महबूब ने प्यारा बंदा बनी वञे था। हदीस जे आख़िरी टुकड़े में प्यारो पैगंबर फरमाए तो, अल्लाह फरमाए तो जाकर ई मुंहिंजो वली, ई मुंहिंजो दोस्त, इन आमाले मथे मुकम्मल है। अगर ई मूं वटां कोई सवाल करे त इन जो सवाल पूरो कयां। अगर मूं वटां कोई पनाह मंगे, दुनिया में के शर खां पनाह मंगे त पनाह ॾियां थो। ई मकाम ने मर्तबो कंहिंजो है जंहिं वटि इहा अमल आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा आहिनि। अल्लाह आख़िर में फरमाए तो हिकिड़ी चीज़ ये नापसंद करे तो मौत के, वो मुझे नापसंद है, लेकिन मौत हर वक्त अचनी है। मुझे प्यारे इन महबूब के मौत नापसंद है, लेकिन आऊं पिंड रूढ़ तो कब्ज किया बल्कि फरिश्ते खिला दिया। इन हदीस में वजाहत ये थी जब अल्लाह जे महबूब ने प्यारे बंदे जो तस्करो उन हदीस में जब अल्लाह जी नजदीक दुनिया में मकाम ने मर्तबो रखे तो अल्लाह इन इज्जत करे तो, उनकी रट के सुने तो, इनकी पनापन दे तो। कुरान करीम में अल्लाह फरमाए तो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जा वली दोस्त हुई जेके दुनिया में न को खौफ होंदो न को गम होंदा। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन जो 3 क़िस्म हुई। हिकिड़ी क़िस्म हम जेको माज़ी जो दौर गुज़री चुको है, इंसान मथे दुख करियो है, हाणे हाल में जेको जी रहियो है, ई पुठलो दुख जरे याद पे तो अखी में लुढ़क अचे था। अल्लाह फरमाए तो माज़ी जो दुख ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, हाँ जिन वर में जी रहियो है उन जो दुख। ई ॿियो 3 हुज़्न जेको इनखे ख़बर न आहे जे अचा अॻियां कहिड़ो दुख अचे वारो आहे। अल्लाह फरमाए तो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन्हीं 3 दुखे का मुझो महबूब बंदो लमो थी वञे तो न कयूं बचाइए।
लेकिन शर्तों अॻियां बहुत डेंजर आहिनि। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून, मुंहिंजो महबूब बंदो बने लाइ करे, मुंहिंजो ख़ासि बंदो बने लाइ करे, मुंहिंजी इज़त पाए लाइ करे इन वटि ईमान हुअणु ज़रूरी है, लेकिन तक़वा बि हुअणु ज़रूरी है। जन्नत में वञण लाइ करे वो चीज़ूं ज़रूरी है, हिकिड़ो ईमान, ॿियो तक़वा। तक़वा कहिड़ो? अचो ॿई हिकिड़ी हदीस सुनो जेको मुस्नद अहमद जी है, न सही हदीस है। इन हदीस जो रावी अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु है। हिकिड़ो साबी है जंहिंजो आख़िरी टाइम है, जंहिंजो नाम अमर बिन आस है, इन जो आख़िरी टाइम है। ई साबी एॾो मजबूत साबी है, सुलह हुदैबिया जे वक़्तु ई मुसलमान थियो है, ने वॾो कमांडर साबी है। एतिरो बहादुर हो, मुसलमान पदिजंदा हुआ लड़ाई में, मुक़ाबले में। हज़रत ख़ालिद बिरोही साथी वो कमांडे में। इन जी आख़िरी मौत है, मौत खां अॻियां पंहिंजी कहिड़ी हालत हुई थी? हदीस में अचे थो जी मौत खां अॻियां ई साईं इन जे अख में लुढ़क अचनि था। इन जो पुत्र अब्दुल्ला पुछा करे तो अब्बा तू गुलार हुए तो तू हिकिड़ो मौत खां डिॼे थो? जे पुत्र मौत खां डिॼा नथो, लेकिन मौत खां पुठियां कुरो थिए वारो इन मरहले मूंखे रुआ ॾिसणे। हाणे पुत्र पे खे सम्झाए थो जे अब्बा तू वॾो साबी आहीं, तो मिस्र ने शाम फतह कये, तो मथे जन्नत जी खुशखबरी है, तो अशरा मुबशरा में जा रही तू हुए तो ये पुत्र तो हिकिड़ी ॻाल्हि छॾ ॾिनी है, वॾी जेको ख़ुसूसियत पामे है, जे पाण मुसलमान थिया आहियूं, कलमो पढ़ लाथो, जो शहादत जो कलमो पढ़े लाए तो अल्लाह उन मथे जहन्नम जी आग हराम कर लाए तो। तोखे पुत्र तो ख़बर है जे मुंहिंजी ज़िंदगी जा टे दौर गुज़रिया आहिनि। ई फरमाए तो मौत खां अॻियां, हदीस में अचे तो मौत खां अॻियां, मौत जे क़रीब है, मौत बिल्कुल अचे वारी है। अल्लाह जे महबूब ने मुकर्रब बंदे मथे जॾहिं मौत अचे थी त इनखे अल्लाह टाइम ॾे थो, इनखे अल्लाह वसियत करे जो टाइम ॾे थो। पाण वसियत खे भुली विया आहियूं, न को कंहिं पंहिंजी वसियत पूरी कई है। जे तो पुत्र मूं मथे टे दौर गुज़रिया आहिनि। हिकिड़ो उहो दौर जॾहिं मुसलमान जो दुश्मन होसि, मुसलमान जो कट्टर दुश्मन होसि। मुंहिंजो इरादो हो जे अगरि मुसलमान जो रसूल ने अमीर, मदीने जो मीर, ज़मीन जो बादशाह मुंहिंजे हथ में अचे त इनखे ज़बा करे सघां। अगरि इन दौर में मुंहिंजी मौत ठही वई पुत्र, त मूंखे जन्नत में वञिणो पियो। ई दौर टले वियो। ॿियो दौर आयो प्यारे पैगंबर जो दौर। इन दौर में होसि ने कॾहिं पण मूं तिखी नज़र से अल्लाह जे रसूल खे न नारियो। मुंहिंजी हिम्मत न थी एतिरो एतिराम ने इज़त कई। अगरि को मूंखे पुछा करे अमर बिन आस तो रसूल जी को निशानी दे, कन कहिड़ा हुआ, अखियूं कहिड़ी हुयूं, ज़बान कहिड़ी हुई, जिस्म में खुशबू कहिड़ी हुई, तव्हां उन चई सघां। एतिरो मूंखे अदब ने एतिराम हो। ई दौर बेहतरीन दौर हो। अगरि इन दौर में अल्लाह सुब्हानहू व तआला अगरि मूंखे घड़ी लाथे में त जन्नती वियोसि। हाणे आउं बादशाही जो दौर में घिरी हुई आहियां, मूंखे वॾा वॾा उहिदा मिलिया आहिनि, ऐं कमांडो आहियां, मूंखे दरा थिए थो। हाणे सुन, जॾहिं मुंहिंजो इंतकाल थी वञे त जनाज़े में जरा कोई माण्हू मुंहिंजी वाखाण न करे। ॿिए नंबर मथे मुंहिंजी क़बर अहिड़ी वॾी न बनाई वञे जेको माण्हू खे ख़बर हुजे कमांडे जी क़बर आहे। न टई मुंहिंजे मरे पुठियां कोई रोए न। ई साबी, ई तक़वा वारो साबी, ई मुत्तकी ने परहेज़गार साबी पुत्र खे नसीहत करे थो जे मरे खां पुठियां ई चीज़ूं यादि रखिजांइ। मुंहिंजी क़बर मथे को वॾी छीपर न वे जे माण्हू ॾिसे ने मुंहिंजी वाखाण कई न। इन हालत में इन साईं जी रूह कब्ज़ थी वञे थी। इन हदीस में अल्लाह सुब्हानहू व तआला आख़िरी टुकड़े में फरमाए जे अगरि मुंहिंजो प्यारो बंदो, मुंहिंजो दोस्त मूंखां पनाह मंगे त उनखे पनाह ॾियां थो। हिकिड़ो मक़सदु आहे। दुनिया में को तकलीफ़ हुजे त इहा तकलीफ़ दूर करे विझां थो। अञा हिकिड़ो साबी आहे जंहिंजो नाम सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला, इहा अशरा मुबशरा में जा रहा है। उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो भेनवी है, भेणियो है। इन साहबी जी दुआ, इन जी दुआ में एतिरी ताक़त हुई, मुस्तजाब दावत हो। इन मथे हिकिड़ो मुक़दमो हलियो, हदीस में अचे थो जिन मथे हिकिड़ो मुक़दमो हलियो, हिकिड़ी बाईअ केस कयईं जिन सईद मुंहिंजी ज़मीन मथे कब्ज़ो कयईं। इन साहबीअ खे मदीने जी गवर्नर जी अदालत में वञिणो पियो। साहबी है ने दुनिया में मिणी खां अल्लाह खां ओॾा रसूल पुठिया, नबी पुठिया मिणी का अव्वल ने फर्स्ट नंबर मथे दुनिया में को बेहतरीन इंसान साहबा करम है। ही साहबी है। अदालत में वियो ने उन गवर्नर के चए तो तोखे ख़बर है साहबी है ने मूं प्यारे पैगंबर जी ज़मान में हदीस हुई है, अगर कोई हथ जे बराबर के ज़मीन मथे कब्ज़ो करे तो नाजायज़। अल्लाह सुब्हानहू व तआला क़यामत जो ॾींहुं
ज़मीन जो तोक उनके पहिराईंदो, क़ुरान उनजी ज़मीन कब्ज़े कईंदुसि। अल्लाह जी कसम, अगर ये औरत इन मामले में कूड़िए तो अल्लाह इनके दुनिया में सजा दे। हदीस के टुकड़े के याद रख जा, अल्लाह पनाह मांगे तो अल्लाह पनाह दे दो। अगर ये औरत इन मामले में कूड़िए तो अल्लाह इनके दुनिया में सजा दे, इनके अंधी करे, इन जी वाय में ये मरे। ये बदुआ लगी हुई, हाय हाय। साहबी के जमान में बदुआ निकली, आसमान खड़ी लाते, हवाएं ने फिजाए में आसमान के तोड़े हवा में हली हुई, फरिश्ते कैच करेंगे। जमानो गुजरियो, ये उर्वा नामी औरत ओवैसी खानदान जी अंधी थी हुई। खाली अंधी ना बल्कि दुनिया में चौंधी हुई जे मूंखे सईद बिन ज़ैद जी बदुआ, मूं कूड़ो इल्जाम लगायो। खाली अंधी ना, हथ फेरे फेरे पिन जी घरे वॾी हिकिड़ी ऊनी वाए वई, इन ऊनी वाए में किरी पई थी। मालूम ई थी उन हदीस मां, अल्लाह जा महबूब बंदा जेको अमल इन हदीस में उन अमल मथे मजबूत ने मुकम्मल उतरे त अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी रड़ के ने पुकार के जरूर सुने थो। ई त अल्लाह जा महबूब बंदा। हदीस जो ॿियो टुकड़ो कुरान जो हवालो सूरह अराफ जी आयत है, इन्ना जअलना शयातीन औलिया अल्लज़ीना ला युमिनून। हिकिड़ा अल्लाह फरमाए तो शैतान जा दोस्त नहीं, मुंहिंजा दोस्त मूंखा दिजे ताका शैतान जो कंट्रोल उन मथे है। वमन याशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैतान, उन मथे शैतान हावी है। जरा अल्लाह जी जिक्र के छॾियो त शैतान उन मथे हावी थियो, शैतान दोस्ती कल्ला थे। शैतान जा जो दोस्त नहीं, अल्लाह फरमाए तो इन्ना जअलना शयातीन औलिया अल्लज़ीना ला युमिनून, उन्हनि जो ईमान खत्म थी वञे थो। ईमान जे दर्जे में मुसलमान जी हद मां निकिरी वञे था। हाणे इन जी शैतान मदद करे तो, मदद कीअं करे थो? गैबी मदद जूं 3 क़िस्मूं आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला पैगंबर के हिकिड़ी गैबी मदद करे थो जंहिंजो नाम मोर्ज़ो है। अहिड़ी अजीब चीज़ पाण ॾिसूं जेको पाण खे सम्झे में न अचे उनखे मोर्ज़ो चवाजे। ने अल्लाह जे नबी पुठियां ॿिया जेको साहबा कराम हुआ उन्हीं मथे जी अल्लाह सुब्हानहु व तआला गैबी मदद करे उनखे करामत चवाजे। ही 3 नंबर शैतान जंहिंजी मदद करे तो उनखे इस्तिद्राज चवाजे, मतलब जादूगर। ये जादूगर दुनिया में मौजूद है, ई शैतान इन जी मदद करे तो ने शिरकी अमल कई था, तफसील जो मौको न। हाणे अल्लाह जा महबूब बंदा मिणी खां वधारे अल्लाह खां उॾा केर ऐं रसूल आहिनि। रसूल में 3 क़िस्मूं आहिनि, हिकिड़ा नबी, हिकिड़ा रसूल, हिकिड़ा उलुल अज़्म। मिणी खां वधारे मिसाल जे तौर मथे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजो, जॾहिं फिरौन जी आज़ादी मिली, फिरौन बुढ़ो ने मोह ने ई वॾी वादी ने जंगल बियाबान में फिरे था। इन वक़्त में इन माड़े के उञूं खाई वियूं, बुखूं खाई वियूं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां में रिक्वेस्ट रखियो जे मूसा तो अल्लाह जो महबूब बंदो ही कलीमुल्लाह, अल्लाह तो जो ना रखे तो से डायरेक्ट अल्लाह गाली करे दो। हाणे अल्लाह वटा दुआ मंग जैसा के पानी जो बंदोबस्त करे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां रिक्वेस्ट रखे, दुआ मांगे, अल्लाह सुब्हानहु व तआला वही नाज़िल करे, मूसा पानी आसमान में वरसात की शक्ल में न अचींदो, बल्कि तो जे हथ में जो असो ने लठ है इनके पान मथे हणणो पवंदो। पान मथे हण तो जो कम में इन पान में जरा पानी जा 12 फुआरा पैदा कर मुंहिंजो कम तो यकीन होनी के। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहु व तआला जो हुक्म से उन पान मथे पंहिंजो अस यानी लठ है तब 12 फुआरा निकरा पानी जा, चश्मे जा फुआरा। ई मोर्जो वॾो है, मोर्जो है। प्यारे पैगंबर के इन खां पण वधारे हिकिड़ो मोर्जो मिलियो जंहिं मथे अॼु जी तारीख़ में साइंस पण हैरान है। ज़मीन मथे वड़ के हलेला करे ज़मीन जी हरकत खपे। हदीस में अचे तो, बुखारी मुस्लिम जी हदीस है, इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह बयान फरमाई त तक़रीबन प्यारे पैगंबर के अल्लाह सुब्हानहु व तआला गैबी इमदाद जो 1000 मोर्जा ॾिने हैं। उन्हीं 1000 मोर्जे में हिकिड़ो मोर्जो ई हो जे प्यारा पैगंबर हिकिड़े भेरा पेशाब करे ला विया, लेकिन कोई वण न जहिड़ो है, खाली वण के इशारो कयो, सवरे हथ से वण हले आयो, अवरे हथ से इशारो कयो, बे पासे वण हले आयो। एतिरो खतरनाक मोर्जो है जंहिं मथे साइंस पण हैरान है। ने वण के हलेला करे ज़मीन जी हरकत खपे, ई प्यारे पैगंबर जे खाली हथे जे इशारे मथे हले आया। अगर इन प्यारे पैगंबर की मोहब्बत की इताअत के अगर कोई छॾ दे तो दुनिया में कोई बेवकूफ वधारे सां कोई नहीं। अञा हिकिड़ो मौजो अल्लाह सुब्हानहु व तआला ने हदीस में फरमाए, मिणी खां ओॾा मुंहिंजा महबूब बंदा जंहिंजा मदद कयां तो मिणी खां वधारे पैगंबर आहिनि। हिकिड़ो अहिड़ो मौजो
जंहिं मौज़े की अॼु जी तारीख़ में संदेला करे डॉक्टर खपे, जंहिंजे अॼु जी तारीख़ में छमेड़ा खटलो खपे। हिकिड़ो मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु साबी है, इन साबी के प्यारे पैगंबर रवानो कहें, हिकिड़े अहिड़े गुस्ताख साम्हूं रवानो कहें जेको मुसलमाने जो दुश्मन न बल्कि मुसलमाने जी इज्जत जो दुश्मन हो। प्यारे पैगंबर रवानो कहें कि मारे ने खड़ी अचणो है, खाली कुआड़ी ने तलवार ने डोगो मुख हथ में खपे। ई साईं वियो वॾो किले मथे चढ़ियो, किले मथां जरा हेठि उतरियो त टंग जुड़ी पई। हिकिड़ी टंग के डेड़े मारे ने खड़ी अचे थो, ने प्यारे पैगंबर जी अदालत में अदाए में ई डोगो गा करे थो। प्यारे पैगंबर ते हथ में कोन थियो, न पग में कोन थियो है, तोखे के हयो है डिगड़ पे न प्यारा पैगंबर जरा मूं ठेक लगायो मुसलमाननि जी इज्जत जे ख़ातिर तो करीब उस मूंखे चोट लगी हुई। प्यारे पैगंबर वियारे करे टंग के सीधी कराए। प्यारे पैगंबर में मोर्जे में हिकिड़ो मोर्जो ई अल्लाह सुब्हानहु व तआला जेको मोहम्मद लुआब ने करी थी, लुआब में बरकत रखे हैं। ई लुआब दवा ने ट्यूब जितरो असर कई हुई। टंग मथे खाली हथ फेरे ने लुआब लगाए ने एड़ी को दम ने दुरूद पढ़ियो, दुआ पढ़ियो। उस साहबी बयान फरमाए तो अॼु जी तारीख़ में मूंखे अहिड़ो लॻो है जे अहिड़ो को सर्जन मूंखे मिली वियो है, पीड़ा त लमई मूंखे एहसास बनाई जे टंग जोड़ी है। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। टियों तज़किरो अल्लाह फरमाए तो, अञा टियों तज़किरो मुंहिंजे महबूब बंदे जो, इन्नल लज़ीना तक़ऊ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतानि तज़क्करू फ़इज़ा हुम मुबसिरून। ताइफुम मिनश शैतान, इंसान जी जेको दिल है ये वॾी राजधानी है। शैतान मिणी खां वधारे दिल मथे अटैक करे थो। अल्लाह फरमाए तो ताइफुम मिनश शैतान, जरा शैतान दिल के ओॾो पुगे तो जो मुत्तकी बंदा करो कहीं था। ॿिया जेको शैतान जा दोस्त आहिनि उन्हीं जे दिली में सुराख आहिनि, शैतान दाख़िल थी वञे थो। अल्लाह फरमाए तो इन्नल लज़ीना तक़ऊ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतान। ताइफुम जो मतलब चक्कर, तवाफ जो ही मतलब है ताइफुम माने चक्कर लगाना। अल्लाह फरमाए तो हदीस इन कुरान आयत में जे शैतान दिल के चौफेर फिरे तो दिल में सुराख न तो ॾिसे, जब दिल के हथ लगाए तो गुस्से जी कोशिश करे तो इन्नल लज़ीना तक़ऊ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतान, दिल में कट अचे थो। कट कुर जो है ई गारी जो कट नाई, ई चुगली जो कट नाई। मुंहिंजा भाउ तज़क्करो अल्लाह जी ज़िक्र जो तरक है। मुत्तकी माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे तो, ज़िक्र में एतिरो पावर है, ताक़त है, शैतान हटी वञे थो। अगर शैतान हटे ना, दिल में ज़िक्र न वे ते इंसान हराम कमे में पुॼी वञे। इनके ख़बर न पए जाऊं भेड़ियूं या इन भेण जी मां भेण मथे हमलो कीअं कयां। शैतान एतिरो हावी थी वञे थो, अगर ज़िक्र दिल में न रहे इंसान खबीस बनी वञे थो, इंसान पंहिंजी असल इज्जत के खोए वञे थो। इन्नल लज़ीना तक़ऊ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतान तज़क्करू, ई ज़िक्र करे तो अल्लाह सुब्हानहु व तआला इन ज़िक्र जे कारण एतिरी मदद मिले थी। अल्लाह सुब्हानहु व तआला उनके शैतान के वॾे पंजे खां दूर करे थो। अल्लाह